केपी में सिक्योरिटी फोर्स जूं कार्रवाइयूं 22 दहशतगर्द मारिजी विया 6 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 22 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। दहशतगर्दनि सां वेढ़ में पाक फौज जे 6 जवाननि भी शहादत माणी आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफ़ां हफ़्तेवार महांगाई जी शरह में वधी घटिताई ते क़ौम खे मुबारकूं। संदसि चवणु आहे त महांगाई जी शरह 6 सालनि जी घटि तरीन शरह ते अची वई आहे। 4 अक्टूबर 2008 खां पोइ प्राइस इंडेक्स घटि तरीन सतह ते रिकॉर्ड कई वई आहे। महांगाई जी शरह में 11% जी घटिताई मुआशी टीम जी मेहनत जो नतीजो आहे। नाने वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सेस टैक्स चोरी सां बिज़नेस मॉडल नथो हली सघे। IMF सां पेट्रोलियम शयुनि जे सेस टैक्स सां के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। ज़रूरी शोबे में दुकानदारनि खे टैक्स नेट में आणणो पवंदो। हू कंहिंजे बि चवण ते हुजे पॉलिसी में तसलसल हुअणु घुरिजे। वापार जी रब्ती ॾियण लाइ फ़ैसिला अंतर आहिनि। हुकूमत जी बहितर पॉलिसियुनि सबबि महांगाई जी शरह घटिताई अची रही आहे। ख़ानगी शोबे मईशत मज़बूत करण में अहम किरदार अदा कयो आहे। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान तरफ़ां मदरसनि जे रजिस्ट्रेशन ते हुकूमत खे 1 ॾींहं जो अल्टीमेटम। संदसि चवणु आहे त दीनी मदरसनि खे मुसलसल दबाव में रखियो पियो वञे। हुक्मराननि ते हाणे कंहिं बि क़िस्म जो एतमाद न रहियो आहे। मदरसनि खे एस्टेब्लिशमेंट या कामूरा शाही जी हमदर्दी जी का बि ज़रूरत न आहे। दीनी मदरसनि खे तशद्दुद ऐं इंतिहा पसंदी तरफ़ धिकियो वञे। साइंसी ऐं जदीद इल्म खां इनकार नथो करे सघिजे। मदरसा शागिर्द जदीद दौर जी हर तालीम हासिल करे रहियो आहे। इल्म खे जदीद या कदम न करार ॾियणु घुरिजे। भारतीय होड़ सबबि चैंपियंस ट्रॉफी जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो न थी सघियो। भारत PCB जे हाइब्रिड निज़ाम बाबति तजवीज़ुनि जो जवाब न ॾेई सघियो। दुबई में रथियल ICC जो इजलास हिकु दफ़ो ॿीहर मुलतवी। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी बाबति फ़ैसिलो ICC कंदी। भारत सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। अॻु भराई थींदी त आगाह कयो वेंदो। पाकिस्तान ऐं क्रिकेट लाइ बहितर करण जी कोशिश कई पई वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सुभाणे गवर्नर हाउस खां घगर फाटक ताईं रैली कढी वेंदी। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त सिंध जे पाणी ते दाड़ो क़बूल न आहे। वफ़ाक़ खे शिकस्त मिलंदी। PP पाणी मामले ते बीठी पॉलिसी ते अमल करे रही आहे। बरसात मुतासिरनि लाइ 8 लख घर ठाहिण जी ॻाल्हि दुरुस्त न आहे। कोटड़ी टाउन स्ट्रीम में महण खे गुसल ॾियण लाइ बि पाणी न मिलंदो। अॻूणे वफ़ाक़ी खर वज़ीर राणा सनाउल्ला जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। राणा सनाउल्ला खे गिरफ़्तार करे 12 डिसंबर ते पेश करण जो हुकुम। ऐं लाड़काने भरिसां ॻोठाणो तशद्दुद खां पोइ तेज़ धार वारे औज़ार सां कुल क़तल। ॻोठ रेलण भरिसां ज़रई ज़मीन मां तशद्दुद थियल लाजत सुञाणप न थी सघी।